बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर चौथों लेसन सतों सेल वॉल जीव गरड़े जी भित बायोलॉजी जो उस्ताद नजजुल्ला चन्ना सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेल वॉल यानी जीव गरड़े जी भित। असां पंहिंजे अॻे वीडियो लेक्चर में एनिमल सेल ऐं प्लांट सेल जे विच में फ़र्क़ु पढ़ी आया हुआसीं, जंहिंमें असां इहो पढ़ियोसीं त प्लांट सेल जे अंदरि ॿाहिरीं जेका बाउंड्री मौजूदु हूंदी आहे उनखे असीं सेल वॉल सॾींदा आहियूं। जेका टफ हिकिड़ी स्ट्रक्चर हूंदी आहे जेका सेल्यूलोज़ जी ठहियलु हूंदी आहे, इहा टफ स्ट्रक्चर सेल्यूलोज़ जी ठहियलु सेल वॉल एनिमल सेल वारे जीव गरड़े में यानी एनिमल सेल जेको आहे जानवरनि जो जेको जीव गरड़ो उन में मौजूदु कोन हूंदी आहे। बाक़ी जेके टे जेके इंतिहाई ज़रूरी कंपोनेंट हूंदा आहिनि हिक सेल जा, सेल मेम्ब्रेन ऐं उनजो साइटोप्लाज़म ऐं न्यूक्लियस, उहे एनिमल सेल में मौजूदु हूंदा आहिनि त प्लांट सेल में मौजूदु हूंदा आहिनि। इन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा जेके ऑर्गेनेल आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि ॿिन्ही जीव गणनि जे अंदरि मुख़्तलिफ़ फ़र्क़नि सां गॾोगॾु। पर इहो जेको मेन फ़र्क़ु आहे हिकिड़ो सेल वाल जो, अॼु असां उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त सेल वाल प्लांट सेल्स जे अंदरि छो ज़रूरी आहे, उन्हनि जे कहिड़े कमु ईंदी आहे, उन जा फंक्शन्स कहिड़ा आहिनि। सेल वाल या जीव गरड़े जी भित, अव्हांखे मालूम आहे त जीव गरड़े जी भित ॿूटनि जे जीव गरड़नि में, कुझु बैक्टीरियास में मौजूदु थींदी आहे ऐं या फंजी में पिणु मौजूदु हूंदी आहे। जॾहिं त ही जेका स्ट्रक्चर आहे उहा एनिमल सेल में मौजूदु कोन्हे का। जेकी बि एनिमल किंगडम में अची वञनि था जानदार, उन्हनि में सेल वाल जहिड़ी स्ट्रक्चर मौजूदु न हूंदी आहे। सेल वाल हिकिड़ी नॉन लिविंग बाउंड्री आहे। Cell wall is a tough, rigid, non-living and permeable protective layer in some cell types. सेल वाल कुझु जीव गणनि जे क़िस्मनि में हिकिड़े क़िस्म जी सख़्तु, गैर जानदार हिफ़ाज़ती परदो ऐं परमिएबल लेयर हूंदो आहे। यानी उन में जा शयूं जेके आहिनि, आयन्स, फ्लूइड्स, उहे क्रॉस करे वेंदा आहिनि। This outer covering is positioned next to the cell membrane, plasma membrane in plant cells, fungi, algae and bacteria. ही आउटर कवरिंग सेल वाल जेका आहे उहा ॿूटनि जे जीव गरड़े में या फंजी जे जीव गरड़नि में, अलगाए जे जीव गरड़नि में या बैक्टीरिया में प्लाज़्मा मेम्ब्रेन जे ॿाहिरां ई मौजूदु हूंदी आहे। हिते तव्हां ॾिसंदा हूंदो त सेल वाल जेका आहे उहा इहा ॿाहिरीं बाउंड्री आहे। इन जे अंदरां ई जेको सेकेंड लेयर आहे उहो सेल मेम्ब्रेन जो आहे। इन ई तरतीब में इहा सेल वाल फंजीअ में बि मौजूदु हूंदी आहे, अलगाए में बि हूंदी आहे, त बैक्टीरिया में बि मौजूदु हूंदी आहे। The cell wall has many important functions in a cell, including protection, structure and support. सेल वाल जा कुझु ख़ासि कम हूंदा आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते जीव गरड़े जी हिफ़ाज़त करणु, अंदरि जेकी बि ऑर्गेनेल मौजूदु आहिनि उन्हनि खे उहा प्रोटेक्शन ॾींदी आहे। इहा सख़्तु मादे जी ठहियल आहे, तंहिंजे करे ही पहिरियों प्राइमरी प्रोटेक्शन जो कमु कंदी आहे। ॿियो नंबर इहो आहे त स्ट्रक्चर फ्राहम कंदी आहे जीव गरड़े खे ऐं उनखे सपोर्ट फ्राहम कंदी आहे। जीअं त रिजिड आहे, सख़्तु आहे, तंहिंजे करे हिकिड़े ख़ासि क़िस्म जो जेको शेप आहे प्लांट सेल खे या बैक्टीरियाज़ खे, उहो इन सेल वाल जी बदौलत हूंदो आहे। तंहिंजे करे सपोर्ट ॾियणु, स्ट्रक्चर ॾियणु ऐं इन जीव गरड़े खे प्रोटेक्शन ॾियणु, इहे सेल वाल जा टे बुनियादी कम आहिनि। सेल वाल जीअं त असां पढ़ियोसीं त फंजी में, अलगाए में, बैक्टीरिया में ऐं प्लांट सेल में बि मौजूदु आहे। पर इन्हनि जानदारनि में सेल वाल जी जेका कंपोज़िशन आहे उहा मुख़्तलिफ़ थिए थी। मिसाल जे तौर ते प्लांट्स में इहा सेल वाल सेल्यूलोज़ जी ठहियलु हूंदी आहे, जॾहिं त बैक्टीरिया में जेकॾहिं इहा असां सेल वाल जी कंपोज़िशन ॾिसूं त शुगर ऐं अमाइनो एसिड जी ठहियलु हूंदी आहे, जिन खे असां पेप्टाइडोग्लाइकिन सॾूं था। ही उन्हनि जी सेल वाल आहे। ही अंदरां उन्हनि जो प्लाज़्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन जंहिंखे असां चवंदा आहियूं। प्लाज़्मा मेम्ब्रेन उन जे ॿाहिरां इहा पेप्टाइडोग्लाइकन जी सेल वाल ठहियलु आहे। इन में ग्लूकोज़ यानी शुगर मौजूदु आहे ऐं ॿियो वरी पेप्टाइडो यानी अमाइनो एसिड्स मौजूदु हूंदा आहिनि। वरी जेकॾहिं फंजी जी तव्हां ॾिसो सेल वाल, त उहा टिनि मादनि में ठहियलु हूंदी आहे। काइटिन जो मादो हूंदो आहे, ग्लूकन हूंदो आहे ऐं उन में वरी ख़ासि क़िस्म जा प्रोटीन्स मौजूदु हूंदा आहिनि। इन्हनि टिनी मादनि मां सेल वाल ठहंदी आहे फंजी जी।
In plants, the wall is composed of cellulose. बूटनि जे अंदरि जेका सेल वाल आहे उहा सेल्यूलोज मादे मां ठहियल हूंदी आहे. इन सेल वाल जा टे तह थियनि था जेकी बूटे जे जीव घरड़े खे सपोर्ट फ्राहम कंदा आहिनि. उन्हनि मंझि अची थो वञे मिडिल लेमिला, सेकेंडरी सेल वाल ऐं प्राइमरी सेल वाल. इहे टई लेयर्स गॾिजी करे जीव घरड़े जी भित सेल वाल ठाहिनि था. इन्हनि टिनी लेयर्स जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा ख़ासि फंक्शन्स थियनि था जंहिंखे असां डिटेल में पढ़ूं था. मिडिल लेमिला, इट सेपरेट्स वन सेल फ्रॉम एन अदर. मिडिल लेमिला जो कमु कहिड़ो आहे त जीव घरड़नि जे विच में थींदी आहे. हिकिड़े जीव घरड़े खे ॿिए जीव घरड़े खां अलॻि कंदी आहे. हिते तव्हांखे नज़र ईंदो त हिकिड़ो ही जीव घरड़ो आहे, ॿियो हेॾां आहे, टियों हेॾां आहे, चोथों हेॾां आहे. ही खोड़ सारा जीव घरड़ा आहिनि जेके हिक ॿिए सां गॾु मौजूदु आहिनि, पर इन्हनि जे विच में तव्हांखे ही जेको मादो नज़र अचे थो, लेयर नज़र अचे थो, इनखे असां सॾियूं था मिडिल लेमिला. It is a thin membranous layer on the outer side of the cell and is made of a sticky substance called pectin and cellulose. हाणे हिकिड़े पासे खां जेकॾहिं तव्हां ॾिसो त इहो मिडिल लेमिला जेको लेयर आहे इहो जीव घरड़नि खे अलॻि बि करे थो ऐं वरी गॾोगॾु इहो अहिड़नि मादनि जो ठहियल आहे जेके लॻदार मादा हूंदा आहिनि, पैक्टिन ऐं सेल्यूलोज, जेकी उन्हनि जीव घरड़नि खे वरी चिंबड़ाए पिणु रखंदा आहिनि, उन्हनि खे कनेक्ट करे पिणु रखंदा आहिनि. हिकिड़े पासे उन्हनि खे अलॻि बि कयूं बीठो आहे, ॿिए पासे उन्हनि खे गॾु बि कयूं बीठो आहे. इहो लेयर जेको ॿिनि जीव घरड़नि जे विच में थिए थो, उन्हनि खे अलॻि करे थो, उन्हनि खे ॻंढियूं बीठो आहे, इन लेयर खे असां मिडिल लेमिला सॾियूं था. इहो सेल वाल जो पहिरियों लेयर आहे. ॿियो लेयर आहे प्राइमरी सेल वाल. It lies on the inside of the middle lamella and is mainly composed of cellulose. मिडिल लेमिला जे जीअं ई अंदरि हलंदासीं त पहिरियों जेको परदो इन सां गॾिजे थो, मिले थो, उहो प्राइमरी सेल वाल आहे. इहो मुख्य तौर ते सेल्यूलोज मादे जो ई ठहियलु हूंदो आहे. हिते ही मिडिल लेमिला जेको विच में लेयर अची वियो ऐं उन खां पोइ हिते ही ॿाहिरियों जेको तह आहे उहो प्राइमरी वाल जो थी वियो. ही जेको मिडिल लेमिला आहे उहो सेल्यूलोज ऐं पैक्टिन जो ठहियलु आहे ऐं जेका प्राइमरी सेल वाल आहे जेको लेयर आहे उहो सेल्यूलोज जो ठहियलु हूंदो आहे. Secondary cell wall, it lies alongside the cell membrane, या अञा तव्हां चओ प्लाज़्मा मेम्ब्रेन, छो त ॿाहिरीं जेका बाउंड्री थींदी आहे सेल जे चौधारी उनखे ख़ासि तौर ते प्लाज़्मा मेम्ब्रेन चयो वेंदो आहे. सेल मेम्ब्रेन वरी असां इन प्लाज़्मा मेम्ब्रेन खे बि चवंदा आहियूं, पर अंदरि जेके ऑर्गेनेल मेम्ब्रेन बाउंड हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त उहे सेल मेम्ब्रेन बाउंड आहिनि. सो सेल मेम्ब्रेन माना कॉमन अंदरि जेके ऑर्गेनेल जा परदा आहिनि उन्हनि जे लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो, पर प्लाज़्मा मेम्ब्रेन इहा ख़ासि ॿाहिरीं जेका सेल मेम्ब्रेन थींदी आहे, आख़िरी बाउंड्री, लिविंग आख़िरी बाउंड्री, उन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे. सो सेकेंडरी सेल वाल उन प्लाज़्मा मेम्ब्रेन सां लॻ मौजूदु हूंदी आहे. It is made up of a thick and tough material of cellulose which is held together by a hard waterproof substance called lignin. इहा पिणु सख़्तु ऐं थुल्हे मादे सेल्यूलोज जी ठहियलु हूंदी आहे. उन सेल्यूलोज सां वरी लिग्निन मिलियलु हूंदो आहे जेको वाटर प्रूफ सब्सटेंस आहे, उहो ॾाढो सख़्तु थींदो आहे. It is only found in cells which provide mechanical support in plants. For example, some cells of xylem like tracheids and vessels. जीअं xylem में कुझु सेल थियनि था जेकी वेज़ल्स ऐं ट्रेकियाड असां सॾींदा आहियूं, उन्हनि में अंदरि इहा सेकेंडरी सेल वाल जेका आहे उहा मौजूदु हूंदी आहे ख़ासि तौर ते, ऐं इहे ॿूटे खे मैकेनिकल सपोर्ट ॾींदा आहिनि. मैकेनिकल सपोर्ट मां मुराद आहे त ॿूटो जेको मज़बूत बीठो हूंदो आहे उन मंझि इहे ख़ासि तौर ते सेकेंडरी सेल वाल जो किरदारु हूंदो आहे. ऐं उहा ख़ासि इन जे लाइ त सेल्यूलोज़ हिकु त थुल्हो ऐं टफ आहे ऐं उन सां गॾोगॾु वरी ॿियो वाटर प्रूफ सब्सटेंस जेको पिणु हार्ड हूंदो आहे, लिग्निन, उहो मिलियलु हूंदो आहे. हाणे इहे ख़ासि क़िस्म जे जीव घरड़नि मंझि मौजूदु थियनि था, जीअं ज़ाइलम जा ट्रेकियाड ऐं वेज़ल्स जीव घरड़ा आहिनि. ट्रेकियाड जेके आहिनि उहे ड्रिगा जीव घरड़ा थींदा आहिनि ॿूटे जे अंदरि, ऐं वेज़ल्स जेके आहिनि उहे वरी थोरा नंढा थींदा आहिनि. इन्हनि ॿिन्ही जो ख़ासि तौर ते कमु इहो हूंदो आहे त पाणीअ जी ट्रांसपोर्ट खे मुमकिन बणाइनि, ऐं इन ई में ई सेकेंडरी सेल वाल में अंदरि ख़ासि तौर ते इते ई पिट्स ऐं प्लाज़्मोडेस्मेटा जेकी सुराख थींदा आहिनि ऐं कनेक्शन्स थींदा आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि. पिट्स इहे इन्हनि जीव घरड़नि में, ट्रेकियाड्स में, वेज़ल्स में इन लाइ मौजूदु हूंदा आहिनि त पाणी
हेठां ज़ाइलम जो छिकींदो मथे ॿूटे ॾे वेंदो त उन्हनि मंझां इहो पाणी आसानी सां मथे चढ़ंदो वेंदो आहे। ऐं वाटर प्रूफ सब्सटेंस लिग्निन बि इन्हनि में ट्रैकयार्ड में वेज़ल्स में इन जे लाइ इस्तेमालु थियल आहे मौजूदु आहे त इहो जेको पाणी आहे उहो तव्हांजो ज़ाया न थिए, उहो हेॾे होॾे ॿाहिरि न वञे। त वाटर प्रूफ इन सेल्यूलोज सां मिलंदो त सेकेंडरी सेल वाल खे उहो वाटर प्रूफ बणायो बीठो हूंदो, पाणी अंदरि महफ़ूज़ हूंदो, उहो सिधो जो सिधो मथे वण जी चोटीअ ताईं ॿूटनि जी चोटीअ ताईं चढ़ी वेंदो आहे। सो सेकेंडरी सेल वाल जी तमामु घणी अहमियत आहे, ख़ासि तौर ते ज़ाइलम सेल्स में जेकी ट्रैकयार्ड ऐं वेज़ल्स जहिड़ा सेल थियनि था जेकी पाणी जी सपोर्ट कंदा आहिनि, उन्हनि मंझि सेकेंडरी सेल वाल जो इंतिहाई अहम किरदारु आहे। The openings in the cell wall are called plasmodesmata, which contain strands of cytoplasm that connect adjacent cells. असां प्लाज़्मोडेस्मेटा जी जेका ॻाल्हि कईसीं, इहे प्लाज़्मोडेस्मेटा सेल वाल में मौजूदु हूंदा आहिनि। इहे ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा सोराख़ थियनि था जिन में साइटोप्लाज़म जा स्ट्रैंड्स धागनि नुमा बनावटूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उहे धागनि नुमा बनावटूं छा कंदियूं आहिनि, ॿिनि जीव ॻुड़नि खे चइनि जीव ॻुड़नि खे पाण में मिलाए रखंदियूं आहिनि। प्लाज़्मोडेस्मेटा यानी कनेक्ट करण जो कमु कंदा आहिनि त जीव ॻुड़नि खे ॻंढियूं बीठा हुजनि। ऐं वरी हिकिड़ी ॿी बनावट इन सां गॾु थींदी आहे, उहा बि सेल वाल में थींदी आहे, जंहिंखे असां पिट्स सॾींदा आहियूं। पिट्स बि हिकिड़े ख़ासि क़िस्म जा सोराख़ थियनि था। पिट्स allow cells to interact with one another, allowing molecules to travel between plant cells. पिट्स जेकी सोराख़ थियनि था, ओपनिंग्स थियनि थियूं, उन्हनि जो ख़ासि कमु इहो हूंदो आहे त इहे ॿूटनि जे अंदरि मालिक्यूलनि जी अचु वञ जी रसद जेका आहे उनखे मुमकिन बणाए सघनि। इहे ॿई जेके बनावटूं थियनि थियूं, इहे थियनि थियूं सेल वाल में। एनिमल सेल्स जे अंदरि इहे सेल वाल बि कोन्हे का, इन जे करे उते प्लाज़्मोडेस्मेटा या पिट्स जहिड़ियूं बनावटूं बि न आहिनि थींदियूं। पर असां इहो पंहिंजनि अॻियनि वीडियो लेक्चर्स में पढ़ी आया आहियूं त जानवरनि जे जीव गढ़ में पिट्स जी जॻह ते लाज़मी तौर ते जीव गढ़ हिक ॿिए सां शयुनि जी ॾे वठि कंदा आहिनि, रसद थींदी आहे शयुनि जी, त उन्हनि मंझि वरी गेप जंक्शन्स थींदा आहिनि जितां शयूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। ॿूटनि जे जीव गढ़नि में उन्हनि जी जॻह ते वरी पिट्स थियनि थियूं। The main function of the wall is to protect, to provide uniform and regular shape and support for the plant body. जीवगढ़ जी भित जा अहम कम इहे आहिनि त उहो ॿूटे खे तहफ़ुज़ फ़राहम कंदो आहे, हिकिड़ी मुनज़्ज़म उनखे शिकिल या सूरत ॾींदो आहे ऐं उनखे सपोर्ट ॾींदो आहे। जीअं असां पढ़ियोसीं त जेकी ट्रैकयार्ड ऐं वेज़ल्स जहिड़ा सेल आहिनि जेकी ज़ाइलम में मौजूदु हूंदा आहिनि, हेठां ज़मीन खां मथे वण जी चोटी ताईं पाणी पहुचाइण जो कमु कनि था, त उहे मज़बूत हुजणु घुरिजनि। ॿूटे खे उहा सपोर्ट जेका मिलंदी आहे उहा पिणु सेल वाल ॾींदी आहे। द सेल वाल इज़ कंप्लीटली परमिएबल टू वाटर एंड मिनरल साल्ट्स which allows distribution of nutrients throughout the plant. सेल वाल मुकमल तौर ते पाणी ऐं मिनरल साल्ट्स जे लाइ परमिएबल हूंदी आहे। उन्हनि जी अचु वञ ते का बि रोक टोक कोन हूंदी आहे। इन जे करे ॿूटे में हर हंधि पाणी ऐं मिनरल साल्ट्स जी सूरत में जेकी न्यूट्रिएंट्स थियनि था, जुज़ा थियनि था खुराकी, उहे आज़ादी सां पहुचंदा आहिनि पिया। असांजो जेको लेक्चर सेल वाल जे तारुफ़ सां गॾु उन जे मुख़्तलिफ़ तहनि जे तारुफ़ सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।